मोहम्मद कबीर जोगी माला में मरहूम सूमर जोगी जे कखाऊं घर खे ओचितो बाहि लॻी वई। जॾहिं त बाहि लॻण सबबि घर जो अलाह ताला सड़ी वियो। जोगी बिरादरी जे माण्हुनि मीडिया वारनि खे ॿुधायो त असांजे घर खे ओचितो बाहि लॻी। असां मेरापुर फायर ब्रिगेड अमले खे फ़ोन कई पर फायर ब्रिगेड अमलो पहुची न सघियो। जॾहिं त बाहि तमामु घणी तेज़ हुई जे पूरे घर जो अलाह ताला साड़े छॾियो। ॿिनि कुंवारनि न्याणियुनि जो ॾाज लाइ सामान रखियलु जंहिंमें कपिड़ा सोन ज़ेवर ऐं कैश पैसा समेत अलाह ताला सड़ी वियो आहे। जॾहिं त असां खुले आसमान हेठि बेयारो मददगार आहियूं। ख़ुदा रा असांजी मदद कयो। ॿिनि न्याणियुनि जी शादी बि आहे जंहिं जे लाइ असां ॾींहुं राति महिनत मज़दूरी करे न्याणियुनि जो थोरो घणो ॾाज गॾु कयो उहो बि असांजो सड़ी वियो आहे। असां सिंध हुकूमत ऐं वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा रा असांजी मदद कई वञे।